शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी आरिजा कैंपस में फार्मेसी डिपार्टमेंट के स्टूडेंट पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं मेन गेट के बंदि करे ॿाहिरि नाज़ेबाज़ी हणी रहिया आहिनि। अचो त हिन सिलसिले में उन्हनि खां पुछूं त हुननि जा कहिड़ा मुतालबात आहिनि। असांजो अॼु जो मक़सदु एहतजाज करण जो इहो आहे त असांजे हिते कैंपस में फैकल्टी पूरी न आहे, असांजा प्रॉपर क्लासिस कोन पिया हलनि ऐं उनखां अलावा असांजे हिते हॉस्टल ते सहूलियतूं न आहिनि ऐं उनखां अलावा असांखे पॉइंट जी सहूलियत न आहे। असां मॉडली मां वारो सलूक कयो थो वञे। हिते डीन सिर्फ़ु इहो बयानु ॾिनो आहे त पॉइंट जी कमी आहे, सिर्फ़ु पॉइंट जी कमी न आहे, असांजा एग्ज़ाम्स टाइम ते नथा वरिता वञनि। ऐं उनखां अलावा असांखे जेको मेन बेसिक नीड आहे पाणी असांखे प्रोवाइड नथो कयो वञे। जस्ट नलकनि मां पाणी जड़े करे असांखे ॾिनो वञे थो। असां 5000 पर ईयर फीस ॾियूं था हर स्टूडेंट पॉइंट जी, त 5 बैचूं आहिनि हिकिड़ी पॉइंट। हाणे हिकिड़ी पॉइंट में 5 बैचिस कीअं मापनियूं? असांजा मुतालबा पूरा न कया विया, उन खां बाद असांजो एहतजाज मथे ताणी वेंदो। टीचर्स अचनि था ऑफिस में वेही था रहनि पर असांजो क्लास नथो वरितो वञे। जेके टीचर्स असां वटि जेके क्लासिस वठनि पिया रेगुलर उन्हनि खे हटाए करे कुझु ॿिया टीचर्स ॾिना था वञनि। जॾहिं त कोर्स मुकमिल थी चुको थो पोइ असांखे टीचर हटायो थो वञे। जॾहिं टीचर हटायो थो वञे त पोइ लाज़मी तव्हां सम्झो त असां पेपर्स कीअं ॾींदासीं। मैक्सिमम 2 क्लासिस था थियनि। 7:30 असां घरां निकिरूं था, 3 बजे असां घर था पहुचूं, असांजो टाइम वेस्ट थो थिए। असां अची सिर्फ़ु डिपार्टमेंट में घुमूं था, कोई टीचर पढ़ाइण वारो कान्हे। ठीकु आहे, हिते कुझु टीचर्स जेके अचनि था उन्हनि मां बि कुझु जस्ट असांजे क्लासिस था वठनि। अगरि 10 टीचर्स हिते मौजूदु आहिनि त 10 क्लासिस छो नथा वठनि? ही पॉइंट्स जो अथनि मसइलो, पॉइंट्स जी शॉर्टेज छो जो बेचाण हिकिड़ी वधी आहे न, त हिननि खे न पई कैरी करे सघे। सुबुह ताईं असांखे इहो पहुतो हुयो त असां हिननि खे चयोसीं त 2 पॉइंटियूं करे गॾु करे हलाईंदासीं त हिकिड़ी टाइमिंग चेंज करे। हुनजो इहो मुतालबो आहे त जेकॾहिं फौरी तौर ते असांजा सभु जाइज़ मुतालबा न मञिया विया त असां पंहिंजे एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं ऐं मेन जेको VC ऑफिस आहे उन आॾो एहतजाज कंदासीं ऐं रोड मेन ब्लॉक कंदासीं। कैमरामैन आमनाज़ ब्रोई सां गॾु आसिफ अली तुनियो, सिंध TV न्यूज़, बाकराणी।